नाज़रीन हेडलाइन सां ॾिठी तव्हांखे अहम ख़बर ॾियूं। शर्जील इनाम मेमण सूबाई वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो आहे। वक़्ती गवर्नर आगाज़ राजरानी शर्जील इनाम मेमण खे हलफ़ खणायो। गवर्नर हाउस में हलफ़ बरदारी तक़रीब में वॾे वज़ीर मुराद अली शाह भी शिरकत कई। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया कराची मां शर्जील इनाम मेमण सूबाई वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नजीब नाज खां। नजीब, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शर्जील इनाम मेमून सूबाई वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो आहे ऐं वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी पारां शर्जील मेमून खे हलफ़ खणायो वियो गवर्नर हाउस में। इन तक़रीब में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, उनखां अलावा सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर शाह, ज्ञानचंद, सदार शाह, एजाज़ जखरानी ऐं उनखां अलावा जेके ख़ासि माण्हू आहिनि उहे बि मौजूदु हुया। तक़रीब में चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत भी जेको आहे शिरकत कई ऐं आख़िर में सभिनी पारां शर्जील मेमून खे मुबारक ॾिनी वई। ॿुधायो वियो आहे त कुझु देरि बाद सूबाई वज़ीर शर्जील मेमून जो जेको आहे इतलात खाते वारे वज़ीर, उनखां अलावा ट्रांसपोर्ट वारे वज़ीर तौर नोटिफिकेशन जेको आहे जारी कयो वेंदो। जी ठीकु आहे, वञ महिरबानी नजीब तफ़सील खां आगाह करण जे लाइ।